सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व युत्इमून अत्तआम अला हुब्बिही मिस्कीनम व यतीमम व असीरा। इन्नमा नुत्इमुकुम लिवज्हिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादात इज़ाम, ऐ मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह जा ला तादाद थोड़ा एहसान जे रब करीम असां खे जमायत हक़ अहले सुन्नत में शामिल फरमायो। ताजदारे कायनात फरमायो तो बनी इसराइल 72 टोलन में विरहाइजी विया हुया, पर मुझी उम्मत 73 टोलन में विरहाए थी। हर को हक़ ते हुजण जी दावा कंदो। साईं फरमाइनि था हिकड़ी जमायत हूंदी जेका हक़ ऐं सच ते कायम ऐं दायम हूंदी, बाक़ी 72 फ़िरका दोज़ख में। सहाबा किराम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, उहा जेका हक़ वारी जमायत हूंदी उहा कहिड़ी हूंदी? हबीबन फरमाया त मा अना अलैहि व अस्हाबी। हक़ वारी जमायत उहा हूंदी जंहिंते मां मुहम्मद आहियां ऐं मुंहिंजी जमायत मुस्तफ़ा जो रस्तो सुन्नत आहे ऐं हुज़ूर जे सहाबन जो रस्तो जमायत आहे। अहले सुन्नत वल जमात इहा हक़ वारी जमायत आहे। रब जो शुक्र आहे जो उन में रब असांखे शामिल कयो। फ़िरका टोला थिया थींदा, अञा फितना वधंदा। साईं फरमाइनि था अहिड़ो दौर ईंदो जे कारी रात छांइजी वेंदी आहे, ईअं फितना छांइजी वेंदा। माण्हू सुबुह जो मुसलमान हूंदा त शाम जो काफ़र थी वेंदा, शाम जो मुसलमान हूंदा सुबुह जो उथंदा त काफ़र बणिजी वेंदा। माण्हू पंहिंजे दीन खे दुनिया जे एवज़ विकिणी छॾींदा।
एड़ो दौर मुझी उम्मत ते इंदो साईं फरमाइन था ए सहाबियो तवा के हिकड़ी मुबारक आ जो तवा मुखे डिठो मुते ईमान आंदो पर इन दौर में जेकी मोमिन हुंदा जन मुखे न डिठो न जिब्रील के लहंदे डिठो न कुरान के नाल थींदे डिठो मुते ईमान आणींदा मूसा मोहब्बत रखंदा मुझे तरीके के अपनाईंदा इनन के नम फेरा मां मोहम्मद जी मुबारक तू मुबारक जो हकदार रही तू वाधाई जो हकदार रही दादू वारा इन गाल ते असां रोज शुक्राने जो नफिल अदा कयूं जो रब करीम असां के हक वारी जमात में शामिल कयो को नबी जे घराने ते आंगरियूं खणियो बीठो आ को नबी जे बच्चन जे शान में बेअदबियूं तो करे को नबी जे असहाबन जे शान में गुस्ताखियूं तो करे को बगदाद वारे सोहणे मुर्शिद मुहियुद्दीन जे शान में बेअदबियूं तो करे को अल्लाह जे वलियन जे दोस्तन जे शान में नाशाइस्ता लफ्ज तो गाल्हाए पर वाहिद जमात अहले सुन्नत है जेका हर ज़वाते मुक़द्दसा सा मोहब्बत रखण वारी दिल लाइण वारी यही अहले सुन्नत जी हक्कानियत जी निशानी आ अहले दिल अहले मारिफत अहले नजर अहले बातिन चवन था त हक वारन जी निशानी उन जे चेहरन में नजर ईंदी आ तो जाए हक वारन जा चेहरा बुधाईंदा हिन त ही हक वारो आ के जे निरड़ ते लिखल ना है त ही हक ते आया ना हक ते आ पर चेहरा गालाईंदा है मां अल्लाह जे घर में तवा के कसम दई पूछा तो तवा सुन्नन जा चेहरा भी ॾिसो बेअदबन जा चेहरा भी अहले सुन्नत जा आलिम बुजुर्ग मशाइख हाफिज कारी मुफ्ती त परे पर एकड़ो धनार बकरन जो थण चारण वारो पर सुन्नी आ अकीदो सुठो रखण वारो आ उन जे चेहरे में नूर नजर ईंदो मणिया नजर ईंदी पर हुनन जो वडो को वडो डिंग हुजे पर जेको बेअदब आ उन जे चेहरे में नीमक न हूंदो मुंह में मणिया न हूंदी एकड़ो भेरो ॾिसोस न अल्लाह न ॾेखारींदो चेहरो पर जे एकड़ो भेरो ॾिसो त ॿियो भेरो ॾिसण ते दिल न कढंदी मौलाना मोहम्मद अजीम के मां ॾिसां थो वरी ॾिसां थो दिल चवे थी वरी ॾिसां मौलाना अब्दुल वहीद के ॾिसी वरी ॾिसां थो दिल चवे थी अञा ॾिसां सैयद सई खुर्शीद शाह के ॾिसां थो दिल चवे थी वरी ॾिसां ॾिसी ॾिसी वरी ॾिसां ये अल्लाह जे बानन जा चेहरा अहले हक जा चेहरा है ने उनन जे चेहरन में कुदरती तरह अल्लाह ताला कशिश रखदो सुभान अल्लाह छो त जेके हक वारा हन उनन जे दिलन में नूर हुंदो आ हिदायत जो नूर मारिफत जो नूर अल्लाह जे जिक्र जो नूर मुस्तफा करीम जे फैज़ वारो नूर वलियन सा जेका निस्बत जुड़ियल आ न को बि सुन्नी एड़ो न हुंदो जेको दस्तगीर जो मुरीद न हुजे जेका दस्तगीर सा मोहब्बत दिल में आ उहा अंदर वारी मोहब्बत जो ज़हूर चेहरन ऐं पेशानियुनि ते थी
ये जॾहिं वफ़ात करे वञनि न तब उन्हनि जा चेहरा ॾिसंदे त ईअं लॻंदो ॼणो मुअल चेहरो न आहे, ॾिस ॼणो मुर्के थो थिए। मुमताज़ कादरी जो चेहरो मीडिया ते ॾिठो वेंदो, साईं रिज़वी साहब जेके रेलत फरमाए विया उन्हनि जो चेहरो बि तव्हां ॾिठो वेंदो। अहले सुन्नत जा बुज़ुर्ग आलिम मशाइख वफ़ात कनि था त वफ़ात खां पोइ बि उन्हनि जा चेहरा नूर वारा आहिनि। यौम तबयद्दु वुजूहुम व तस्वद्दु वुजूह, क़ुरान फरमाए थो क़यामत जो ॾियारो थींदो, हिकिड़ा चेहरा रोशन हूंदा, चमकदार हूंदा, हिकिड़ा चेहरा कारा हूंदा। ऐं इन जे तफ़सीर में मुफ़स्सिरनि लिखियो आहे त अहले सुन्नत जा चेहरा क़यामत जे ॾियारे रोशन ऐं सफ़ेद हूंदा। अहले हवा, अहले बिदअ ऐं बेअदबनि जा चेहरा क़यामत जे ॾियारे उथंदा त उन्हनि ते कुना कारा मलियल हूंदा, शिकिलियूं कारियूं थियल हूंदियूं। सुन्नियुनि जा चेहरा हिते बि रोशन, हुते बि रोशन। मूंखे को कशफ कोन थींदो आहे न को मां बुज़ुर्ग आहियां, बुज़ुर्गनि जे जुती जे दज़ जे बराबरि बि न आहे, पर मां पंहिंजी तव्हांखे कैफ़ियत ॿुधायां न। अलाह जे घर में हीअं 500 माण्हू बीहारियो, हर मज़हब हर फ़िरके जा हुजनि, पर उन्हनि खे मां न ॼाणा न सुञाणा, मुंहिंजा वाक़ुफ़ न हुजनि, पर सुन्नी जो चेहरो मां ॾिसी सुञाणंदुसि त ही चुप सुन्नी। हिकिड़ी ॿी कमज़ोरी पंहिंजी मां तव्हांखे ॿुधायां, जेको दुरूद पढ़ंदड़ आहे न उनजो चेहरो मां सुञाणंदो आहियां। दुरूद कसरत सां जेको पढ़े, कसरत सां दुरूद पढ़णु, कसरत मां मुराद 300 खां मथे आहे। जेको कसरत सां दुरूद पढ़ंदो आहे उनजी पेशानी खे मां सुञाणंदो आहियां त हे मुंहिंजे दिलबर मुहम्मद ते दुरूद पढ़णु। जेको बि हुज़ूर जे निस्बत इश्कारो आहे न उहो सुञाणी वठंदो त हिन ते मदीने वारे जी नज़र आहे। प्यारा दोस्तो, असां अहले सुन्नत सुन्नी पंहिंजे नबी जी ज़ात सां मोहब्बत रखंदा आहियूं, नबी जे घराणे सां प्यार रखंदा आहियूं, नबी जे बच्चन सां प्यार रखंदा आहियूं, सोने नबी जे हर असहाबी सां प्यार रखंदा आहियूं, मदीने वारे साईं जे उम्मत जे हर वली सां प्यार रखंदा आहियूं। ऐं मदीने वारे साईं जो घराणो 5 तन पाक, उन्हनि जी मोहब्बत असांजो तुर्र इम्तियाज़ आहे, असांजी सुञाण आहे, असांजी सुञाण आहे नबी जे घराणे जी मोहब्बत। वो सुन्नी कहिड़ो आहे जंहिंखे 5 तन पाक सां प्यार न हुजे। ऐं मां हिकिड़ो सैलानी फ़क़ीर दर दर ते वञण वारो आहियां न, मां अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जेके निमाज़ बि कोन पढ़नि, ॿाराणी जा झंगल में रहण वारा माण्हू, पर मदीने वारे जे नाले ते घुरंदे त सिर ॾियण जे लाइ बि तयार, रुॻे ज़बान सां न पर हक़ीक़त में जान ॾियण जे लाइ तयार आहे। इहा असां सुन्नियुनि जी निशानी आहे, नबी सां मोहब्बत, नबी जे बच्चन सां मोहब्बत, नबी जे घराणे सां मोहब्बत।
मौला खुश करे मौलाना अब्दुल वहीद के अल्लाह उनके इल्म में अमल में इजाफो करे जेको वडो पान पतोड़े थो जमात अहले सुन्नत जो पैगाम पहुंचाइण जे ला सुतलन के सुजाग करण जे ला निंड में पियलन के बेदार करण जे ला वडी मेहनत करे तो अल्लाह उनजो उनके सिलो दींदो मुखे हुकुम नहीं त ता के अचणो आता तू में ए मौजू बुधाई जलसे जो त अम्मा साइण खातून अतहर जो शान बयान करनो सच पूछो तो मां शर्म का मुझो गाटो झुकी तो वने उन जात बाबरकात जो शान गायण ऐं बयान करण मुझी ज़बान लायक मूं वटि उहे लफ़्ज़ नाहिन मूं वटि उहे लफ़्ज़ नाहिन जो मां पंहिंजे महबूब जे शहजादी जो शान बयान कयां उनजी अज़मत उनजो मकाम उनजो दर्जो जो खातून जन्नत अचे त अल्लाह जो हबीब उथी बीहे खातून जन्नत अचे त मदीने वारो साईं इस्तक़बाल आजिया में उथी बीहे साइण के पंहिंजे सेरांदी कंदे हारे ऐं साईं फरमाइनि था या फातिमा फिदाक अबी व उम्मी ए फातिमा मां मोहम्मद पंहिंजो अब्बो पंहिंजी अम्मड़ तो ता कुर्बान कयां मदीने वारो साईं जेता पंहिंजो अब्बो कुर्बान करे जेता पंहिंजी अम्मड़ कुर्बान करे बिन्ही जहान जो सरदार उन जीजल अम्मड़ जो शान छा हूंदो मकाम मर्तबो छा हूंदो साईं फरमाइनि था फातिमा बुतअतुम मिन्नी फातिमा मुझे जिक्र जो टुकड़ो मुझे जिक्र जो टुकड़ो अल्लाह अकबर कबीरा किताब है अरबी में अल कलयूबी किताब जो नालो अल कलयूबी उन में हिकिड़ो वाक्यो अजीब ॾिठो आहे मां ॿिया जेके हदीस जा मुस्तनद किताब आहिनि उन्हनि में अञा ताईं ॻोल्हियां पियो थो मूंखे उहो वाक्यो ॿिए कंहिं किताब में न मिलियो आहे पर वो अरबी में किताब मूं वटि मौजूद आहे कुतुबखाने में उन में इहो वाक़ियो अजीब लिखियल आहे हिकिड़े ॾींहुं सैयदा खातून अतहर पंहिंजा ॿई शहज़ादा वठी हबीबन जी हवेली पाक में चेहरो मुरझायल हुयो साईं जन फरमाए त पुट फातिमा तुझो चेहरो गमज़दा पियो ॾिसां अर्ज़ कई बाबा साईं टियों ॾिहाड़ो असांजे घर में खाधो न तैयार थियो फाको आहे पुट हिकिड़ो वेलो नथो मिलई तुंहिंजो हाल छा थो थिए पर होॾे निहार बिनी जहानन जे खजानन जो कुंजू मुस्तफा जे हथ में ऊतीत बे मफाती हिस्समावात वल अर्द साईं फरमाइनि था आसमान ने ज़मीनुनि जो कुंजू रब मुंहिंजे हथ में ॾेई छॾियो इहो फ़क़्र इहा मिस्कीनी इज़्तिरारी न हुई इख्तियारी हुई अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीनन व अमितनी मिस्कीना मुझा मौला मुझे जियार में मिस्कीन करे मुझे दुनिया में रहाए भी मिस्कीन बनाए ए दुनिया ता वञा त भी मिस्कीनन मजा वञा वह शुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन मुझे क़यामत में उथारी त भी मिस्कीनन मजा करे उथार अल्लाहुम्मा जल रिज़्क़ आल मुहम्मदिन कूता या अल्लाह मुझी आल जो रिज़्क़ कूत
बनाए, यानी एकड़ो वेलो खाऊं तो एकड़ो वेलो वरी फाके ते हुजो। पंहिंजे घराणे जे लाइ साईं जन इहा दुआ घुरी। साईं अर्ज़ कयो त 3 ॾींहंनि खां मूं न खाधो आहे, मुंहिंजा बच्चा बुख ते आहिनि। साईं फरमायो त फातिमा तो 3 ॾींहंनि खां न खाधो आहे, तुंहिंजे बाबे 7 ॾींहुं आहे, पर हाणे आऊं तुंहिंजे लाइ कुझु न कुझु इंतज़ाम करे थो अचां। ताजदार कायनात सरवर आलम मदीना आलिया खां ॿाहिरि निकिता, मदीना मुनव्वरा खां ॿाहिरि निकिता, काफ़ी बहराणी ते निकिरी विया। हिकिड़े यहूदी जो बाग हुयो ऐं इत्तफ़ाक़ सां उहो यहूदी महबूबनि खे अॼु पहिरियों भेरो ॾिठई, साईं जन खे सुञाणंदो न हो। यहूदी चए पियो त केरु आहे जेको मुंहिंजे बाग खे पाणी ॾींदो, हिकिड़े डोल जे एवज़ उनखे 2 पेड़ियूं खजूर जूं ॾींदुसि। साईं जन फरमाए त तुंहिंजे बाग खे मां पाणी पीआरियां थो। हबीबन करीमन डोल पाणी जो भरियो ऐं उनजे बाग ॾे हारियो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त अरब जा खूह पाणी गहरो आहे, अंदरि ऊनो आहे, 100 फुट हेठि आहे ऐं डोल पत्थर जो हो। जेॾी महिल साईं जन मथे छिकियो, पाणी लाथो, हुन बगड़ियूं ॾिनियूं, साईं जन पाण खाधियूं ऐं पाणी पीतो। उन खां पोइ वरी ॿियो डोल लाथो, टियों डोल लाथो, पोइ 15 या 17 या जेतिरा बि डोल साईं जन लाथा। आख़िरी डोल जेॾी महिल लाथऊं त उन डोल जो रसो टुटी, पत्थर जो डोल वो पानी में हलियो, तरे में हलियो। यहूदी जेॾी महिल ॾिठो त डोल पाणी में किरी पियो आहे, गुस्से में कावड़ में अची चई त मुंहिंजो डोल पाणी में किरी पियो, इहो कीअं ॿाहिरि निकिरंदो। हुनखे ख़बर त कोन हुई त हीअ ज़ात कहिड़ी आहे, शख़्सियत मुंहिंजे अॻियां कहिड़ी आहे। हुन बेख़बर माण्हू बेख़बरी जे अंदरि मदीने वारे साईं खे तकलीफ़ पहुचाई, सोने नबी खे तकलीफ़ पहुचाई। साईं जन उनखे कुझु बि न चयो, सिर्फ़ ईअं मुंहुं निहारे ॾिठो। उन यहूदी खे सोने नबी सिर्फ़ निहारे ॾिठो ऐं हिकु नज़र खूह ॾे निहारियऊं त जेको खूह जो पाणी जर में हेठि हुयो, हुज़ूर जे निहारण सां पाणी खूह खां ॿाहिरि पलटजण लॻो। मुस्तफा जी नज़र पइजी वई, पाणी ॿाहिरि अची वियो, तरे वारो डोल जेको किरल हुयो उहो ॿाहिरि अची वियो। साईं जन उहो डोल खणी उनजी रस्सी ॻंढे उनजे हवाले कई ऐं जेका हुन खजूर ॾिनी, उहा खजूर वठी सोना हबीब वापसि मदीने शरीफ मोटिया। अस में जेकी पंहिंजे बच्चन जे गुज़र बसर जे लाइ ॿाहिरि निकिरी वञी महिनत कनि था, उन महिनत कशनि जो हुज़ूर शान बुलंद कयो क़यामत ताईं। मता ये मुझे उम्मती को समझे तो मैं मिस्कीन आया, मुझे घर में फाको आ, मुझा बच्चा फाके ते आहिनि। न मदीने वारे साईं जो इहो अमल पंहिंजी क़यामत ताईं अचण वारी उम्मत जे मिस्कीनन गरीबन जे लाइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सुन्नत कायम कई। साईं जन खजूर खणी खातून अतहर के ऐं उन जे बच्चन के खजूर खाराई। पर हू जेको यहूदी हुयो न, जे साईं जन के तकलीफ़ पहुचाई हुई ऐं सोने हबीब सिर्फ़ नज़र करे ॾिठो हुयो, निहारियो हुयो। वो निहारण छा हुयो? नज़र मिला कर किसी ने यारो नजर से अपना बना लिया, न जाने कैसे
पल में अपना बना लिया है। न जाने कैसी दिखाई नजरें कि पल में अपना बना लिया है। यहूदी पंजे बाह के पिट से अल्लाह ही हथुआ हेड़े सोने के मुइज़ा पहुंचायो। हे हथ मुवट न हुजे हाथ भलो तेज औजार खयई उन्हें पंजे हथ के कप्पे उछलाए पंजे हथ के कट्टे उछलाए। हाणे रोंदो पेरो खणंदो मदीने तैयबा ने हलियो आ। रस्ते में जेको मानू मिले उन्हें का पूछे अबा हेड़ी सूरत वारो हेड़े लिबास वारो तव्हां को ॾिठो। जेका पूछे वो चवे तू जेके निशानियूं तो दी से त हसनैन जे नाने जो निशान। ये पुछाईंदो मुझे दिल पर नबी जे बारगाह में पोतो हवेली जे सामो भी ज़ार ज़ार रोए पियो त पाए पांधु गिचीअ में अंगण जे बेचन पाए पांधु गिचीअ में अंगण जे बेचन अब गुण है बक चाहियूं ढोलिया से ढक जन तोड़े लख हुजन तब माफियूं जन में धरा। हिन जी आवाज ते हुजूर बाहर निकता ॾिठो त वो सागो बाग जो मालिका पर जी बाह कपियला। जेरी मल उन जी नजर मुस्तफा जे मुखड़े ते पई हुजूर जे हसीन चेहरे के ॾिठई। अॼु अखियूं छॾियो चिंबड़ मां यार जो दीदार कयां। अॼु अखियूं छॾियो चिंबड़ यार जो दीदार कयां। ओ सरदार जो दीदार कयां। अॼु अखियूं छॾियो मुस्तफा जे मुखड़े खे ॾिठई रोई चे तो सोना मूंखे माफ़ कजो मुंहिंजूं ग़लतियूं कुसूर माफ़ कजो। साईं फरमाइनि था तुंहिंजी बाह काॾे वई। अर्ज़ कई उन बाह खे कपे छॾियुमि उछलाए छॾियुमि। साईं फरमाइनि था ईअं माफ़ी न ॾींदो माए तुंहिंजी वठियल बाह सलामत करे ॾींदो मुझदार करीम हथ लगायो आ त वठियल बाह सही सलामत बणजी वई आ। ओडी मल वो यहूदी कलमो पढ़ी मुसलमान बणजी वञे। साईं फरमाइनि था फातिमा तुंहिंजो गम मां मुहम्मद सही न सकी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मुस्नद अहमद बिन हंबल में रिवायत आ असहाबी सजोरो मां थी पुछे से पुत्र मुस्तफा जे कचहरी में अॼु वियो ही अर्ज किया मां हेतरा ॾींहं थिया आहिनि त वञी न सघियो आहियां
त मां चवे थी अरमाना अफसोस आ हुज़ैफा तुझे हाल ते मां पुठड़ी आया ज़ईफ़ आया कम लाहे वांदी थींदी आया त मुस्तफा दे दीदार जेला रोज़ रोज़ तू केड़ो मुझो बच्चो आही जो तू हेतरा ॾींहं लगाया थई मुझे दिल पर मोहम्मद जे दीदार ते न वियोई ओ हुज़ैफा अफसोस तुझे हाल ते अरमाना मायरू बेड़ियूं जेके बच्चन के मुस्तफा जो इश्क सेखारे वदा जे रब औलाद ॾिनो थई रब पुट न्यायूं ॾिनियूं थई त पंहिंजे बच्चन के मुस्तफा जी मोहब्बत सेखार इश्क सेखार जेरी मल मां पंहिंजे बच्चे के मलामत कया हुज़ैफा तो अर्ज करे अम्मा बस वधीक न चओ हींअर थो वञा वञी मग़रिब जी नमाज़ मुहम्मद मीर जे पुठियां तो पढ़ा ऐं तेसी वापस न मोटंदुसि जेसी ताईं पंहिंजे लाइ ऐं पंहिंजी अमड़ जे लाइ मुस्तफा खां दुआ न घुराया मुस्तफा जे फैज़ मां वंड वठी पो मोटंदुसि दुआ वठी पो मोटंदुसि हज़रत हुज़ैफा तो चवे त मां आयुसि मस्जिद नबवी में मग़रिब जो टाइम हुयो मुझे लजपाल नबी सिजल थे जी नमाज पढ़ाई बाग त साहबन जान हां को मौलाना मोहम्मद अजीम जे पुठियां नमाज पढ़े को मौलाना अब्दुल वहीद जे पुठियां नमाज पढ़े को साईं सैयद खुर्शीद शाह जे पोयां नमाज पढ़े पर भागत असहाबन जा जो नमाज पढ़न त इमामुल अंबिया जे पुठियां साईं फरमाइन था त जे मुसलमान हिक भेरो मुझो जलवो ॾिठो उन ते दोज़ख जी बाहि हराम असहाबी जी ॻाल्हि अचे त पंहिंजे ज़बान खे सोचे समझी ॻाल्हाईंदो कर बेअदबी जा लफ़्ज़ न ॻाल्हाए हुज़ूर जो हर असहाबी शान वारो हर असहाबी मान मर्तबे वारो लख गौस कुतुब कलंदर औताद अब्दाल हिक पासे असहाबी जे घोड़े जे सुंबन मां उथण वारी दस जो शान मथे हज़रत हुज़ैफा तो चवे त सिजल थे जी नमाज लजपाल नबी जे पुठियां अदा कयम नमाज पढ़ी साईं जन वरी नफिलन में शुरू थी विया मां बि पुठियां वेही रहियुसि सोचुम त सोना वांदा थींदा त पंहिंजे लाइ पंहिंजी अमड़ जे लाइ दुआ घुराई सिजल थे जी नमाज खां पोइ जेको 20 रकातूं नमाज अव्वाबीन पढ़े घणियूं रकातूं कहिड़ी नमाज अव्वाबीन जी नमाज 20 रकातूं पढ़े साईं फरमाइनि था जन्नत जे विच में माड़ी वठी ॾियण जो मां मोहम्मद ज़ामिन 500 रुपए जे लाइ सॼो ॾींहुं काढ़े में मजूरी तो करी 1000 रुपए जे लाइ मिस्त्री सारो ॾींहुं गर्मी में काढ़े में उस में पत्थर में लोड़े थो दुकानदार रुपए जे सौदे जे लाइ ॿार चए खट मिठो ॾे उथवे सॼो दुकानदार खे सॼो ॾींहुं महिनत थो करे 5 रुपया कमाइण जे लाइ मग़रिब नमाज खां पोइ रुगे 20 रकातूं अव्वाबीन जी नमाज पढ़ी हबीब फरमाइनि था जन्नत जे माड़ी जो मां मोहम्मद ज़ामिन आया
वांगुआ जो साईं जन फिल्म पढ़ंदा रहा ता जो सुमणी जो टाइम थी वियो वरी सुमणी पे लजपाल नबी जे पुठियां अदा कयो सुभान अल्लाह रुके मस्जिद नबवी में नमाज पढ़ी साईं फरमाता मन सल्ला फी मस्जिदी हाजा कुतिब लहू हज्जतान मबरूरतान मुझे हिन मस्जिद नबवी में जेको हिकड़ी नमाज पढ़े उन्हें के बहज मबरूर मकबूल बहजन जो सवाब मिले मस्जिद नबवी के शान मिलियो मुस्तफा जे कदमन जे सदके जे नबी जे सदके वा मस्जिद एने शान वारी आ जे में हिकड़ी नमाज बिन हजन जे बराबर आ त मुस्तफा जे पुठिया नमाज पढ़न त केडे शान वारी हां जदों सोमानी पढ़ियम पो साईं जन निकता त मां पुठियां हलियुस साईं जन हलंदा वञन मां बि हलंदो वञा हिकड़ी चाय ते साईं जन बीही रहिया सामो हिकड़ो शख्स आयो बा अदब बा मुलाहिजा अल्लाह जे हबीब सां मुलाकात कयई सोने नबी सां मिलियो ऐं कुछ गुफ्तगू कयई मां ॾिसां पियो उन मिलण वारे खे पर उन्हनि जो ॻाल्हि जेका गुफ्तगू करे पियो सा ॿुधी न सघियुसि ॾिठुमि सही पर ॿुधुमि न उहो साईं जन सां मिली ऐं मोकिलाए वियो त मुंहिंजे महबूब मूंॾे हीअं लौणो वराए निहारियो हाय 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 हुजूर जी आदत हुई जॾहिं बि निहारींदा हा त मुरकंदा हुया ऐं जे महबूब मुरकंदा हा त ऊंदायूं उजाल में बदिलजी वेंदियूं जॾहिं नबी कंदा हा ही दंद जी चोटी ज़ाहिर थींदी त ईअं रोशनी थींदी जे खिमण जो तजल्लो थींदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर तबस्सुमा मुस्तफा करीम जी आदत पाक हुई जो अक्सर करे पाण मुरकंदे नजर ईंदा ऐं रिवायतुनि में अचे थो साईं जन जेॾीमहिल मस्जिद नबवी में ईंदा त मुरकंदे ईंदा हवेली में वेंदा त मुरकंदे वेंदा अबू बकर खे जेॾीमहिल ॾिसनि त साईं जन मुरकनि भाई मुर्क को आपको मकसद हुजे को सबब हुजे का गाल हुजे तो मानू खिले न पर अबू बकर के ॾिसनि त साईं जन मुल्कन अबू बकर बि मुल्क बस इहो राज हुयो आशिक ऐं माशूक जे विच में साहबी चवनि था त इहो राज असां सम्झी न सघियासीं त राज कहिड़ो आहे जो हुजूर भी मुर्कन था अबू बकर भी मुर्के हिक ॿिए ते जेॾीमहिल नज़रूं पवनि त ॿिन्ही ज़ातियुनि में मुर्क अची वञे हज़रत हुज़ैफा जो चवे त मुंहिंजे दिल परन भी मूंॾे लौणो वराए निहारियो महबूब मिठा तुंहिंजे मुर्कण ताम सदके महबूब सुभान अल्लाह संजन मुर्की निहारियो फरमाइन था हुज़ैफा ही अर्ज कन हा या रसूल अल्लाह मुझो पोमड़ तो ता घोर कया साईं फरमायो त पंजेला पंजी अमड़ जेला दुआ घुराइण आयो ही
थियो ना चंदा नबी के गैब जी खबर कोन हुई तो के केड़ी खबर तो मुस्तफा के रब छा छा इल्म ॾिनी हू जेका गाल दिल में सोचे आयो हुयो अन्या अर्ज़ न कयो हुई पर दिल पर नबी खुद फरमायो से त तू पंजे ला ऐ पंजी अम्मड़ जे ला दुआ घुराइण आयो ही अर्ज़ कयम हाओ या रसूल अल्लाह तवां जा ॿ लफ़्ज़ निकरंदा मुंहिंजी ऐं मुंहिंजी अम्मड़ जी ज़िंदगी सवार जॾहिं थो बोली चपने के चोली दिलियूं हज़ारे हबीब ठारी अखर अखर तुंहिंजो मोती माणिक अखर अखर तुंहिंजो मोती माणिक ईअं त कंहिंजो ख़िताब नाहे ओ जान जाना जगन में तुंहिंजो जवाब नाहे ओ जान जाना जमाल तुंहिंजो कमाल तुंहिंजो खुदा कयो खुश ख़िसाल तुंहिंजो सजन खां साईं हयात आई सजन घटियो न तुंहिंजो शबाब आहे 40 सालनि खां पोइ 50 सालनि खां पोइ ओड़े पाड़े ॾे ओसे पासे ॾे निहार 60 सालनि खां पोइ थींदी 60 खणंदो लठ थींदी 70 अकुल में पवंदी 71 हे दुनिया जा माण्हू आहिनि पर मुझे दिल पर के अज भी जेको ख्वाब में तो दिसे त इए तो नजर अचे त मुस्तफा जो अज भी जो शबाब जवान सजन का साई हयात आई सजन घटियो न तुंहिंजो शबाब आहे ओ जान जाना हर ज़बान ते इहो आवाज़ हुजे ओ जान जेॾो सुहिणो आहे एॾो करीम आहे जेॾो हसीन आहे एॾो महिरबान आहे एॾो महिमान नवाज़ आहे एॾो सखी आहे एॾो करीम आहे एॾो आसाइतनि जी आस पूरी करण वारो पुट तव्हां अब्बे में बास रखी हूंदी अम्मड़ में बास रखी हूंदी पर कॾहिं आस पूरी थींदी मजबूरियूं कॾहिं आस पूरी थींदी कॾहिं आस पूरी न थींदी आहे न पर मिठा हिकिड़ो दर अहिड़ो अथई दुनिया सारी में हिकिड़ो दर अहिड़ो आहे जिते कंहिंजी बि आस निराश न थींदी आहे जेको बि आस रखंदो आहे उन जी आस ज़रूर पूरी थींदी आहे ओ दादू वारा मां तोखे दिल सां हिकिड़ो नुस्ख़ो थो ॿुधायां तूं दिल में आस रख रात जो उथी घर जा भाती सब सुतल हुजन
वजू करे सोनी तरह सा बरकत नफल पड़ी मोहम्मदी ने गर्दन झुकाए साईं जे तरते अर्ज तो करे उम्मीदवार बन जी आसाए को बन जी अर्ज तो करे खुदा जाने अज तई मुस्तफा के नहन कहिया मासुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शैअन कत फकाल अल्लाह अज तई के हुजूर का जाशे प्रिया हुजूर नहन चाहिए ऐ उआ सखावत रुगे ज़ाहिरी हयात पाक में न हुई पर अज ब्या ज़ईफ आया हकीर आया मगर तुझे दर फकीर आया ज़ईफ आया हकीर आया मगर तुझे दर फकीर आया मिठाई मंग तो आतो के पर दो मिठा आतो के पर दो मिठाई मंग तो आतो के पर दो मुझे मध्यम जो हिसाब नाए मुझे मध्यम जो हिसाब नाए ओ जाने जाना ओ शाह शाह जगने में तू जो सही जवाब मदीने वनी या तो बड़ी खुश नसीबी आ पर दादू भी मुझे नबी का परे ना है उम्मती मुझे महबूब का परे ना है वो दारू के दिल सा मुतवज्जे थी दिल सा सडलो तक करे दिस तुझी दाह वरना जे थी सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या पंजाबो पसांचो सल्लल्लाहु अलैहि या ये सलड़ा कर जी मशहूर वाले साईं सलड़ा कर वो छप्पर की मैं छड़ो गोली बाजी गजो सच्चा सैयद सकुदर दे सजो छप्पर की मैं छड़ो गोली बाजी गजो सच्चा सैयद सकुदर दे सजो पिरी पिर तो पखा अचियो राजो पिरी पिर तो पखा अचियो राजो हियो दरजो कुतो न कर थार मिठा अच्छा आल मंजा आधार मिठा चिंगार मिठा जाल मजा ओ अथ में आए बखड़ा वतन की
साईं हजरत कासिम के चली कंधु कीअं खड़ा अल्लाह बारका सन्नत ॾिसो न्याज़मंदी जो अंदाज़ त ॾिसो खुदा जाने ये सॾ हितों ज़बान मां निकिरंदा आहिनि उते गुंबद खदरा में पहुचंदा अन्नबी युजीब मन नादाहु नबी सोने जो शान आहे जेको सॾींदो आहे उन जा सॾ सोणो ॿुधंदो आहे हो हथ में ऐब घणा वतन कीअं वणा साईं हजरत कासिम के हली कंधु कीअं खड़ा पंजा फाल ॾिसी है हथड़ा हणा पंजा फाल ॾिसी है हथड़ा हणा मारे मर मोयवा जी मयार मिठाई जाल मंडा हजरत हुज़ैफा बिन यमान तो चवे त मुझे अर्ज करण का अग में हुजूर के मुझे हाल जी खबर हुई साईं फरमाइंदा हुज़ैफा दुआ घुरण आयो आहीं पंहिंजे लाइ पंहिंजी अमड़ जे लाइ अर्ज कयूं आओ या रसूल अल्लाह साईं फरमाइंदा हुज़ैफा अल्लाह तोते बि राज़ी तुंहिंजी अमड़ ते बि राज़ी दुआ मिली वही वरी साईं फरमाइंदा हुज़ैफा अर्ज के में जियो चवाए मुझा हबीब हे जेको रस्ते में शख्स मूंसां मिलियो तो ॾिठो हा या रसूल अल्लाह ॾिठो में रस्ते में अवां सां मिलियो भला जेका ॻाल्हि चयई सा ॿुधई या रसूल अल्लाह उन जी गुफ्तगू मां ॿुधी न सघियुसि साईं फरमाइनि था ओ हुज़ैफा इहो मिलण वारो दुनिया जो इंसान न हो इहो आसमाननि जो मलाइक हुयो कॾहिं बि इहो ज़मीन ते न लथो हुयो रब खे अर्ज़ कंदो मौला मुहम्मद मिठे जो मूंखे दीदार कराए ज़ियारत कराए तू तो दादू में तो दुआ घुरी न पर हो मलाइका आसमानन वारा भी रब के अर्ज था कंदा मौला मदीने वारो देखा हाय 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 मुझे मुस्तफा जो शान ते ॾिस न फर्श वारा भी आशिक अर्श वारा भी आशिक ए हिते पिया दुआऊं घुरन मुस्तफा जे दीदार जो मलाइका आसमानन ते दुआऊं पिया घुरन हुजूर जे दीदार जेके सिक रखंदा आहिनि सीने में मौक़ो ज़रूर मिलंदो कॾहिं न कॾहिं वारो ज़रूर पोइ तव्हांखे बि सिक सची आहे मोहबत पकी आहे इंशाअल्लाह उहो ॾियारो परे न आहे हर हुबदार के मुस्तफा जो दीदार हाँ पर जेकॾहिं चाहियो था त जल्दी महबूब जो दीदार थिए त दुरूद कसरत सां पढ़ो दुरूद पढ़ंदा रहो पढ़ंदा रहो पढ़ंदा रहो उहा घड़ी अची वेंदी जो ख्वाब में मुस्तफा जो दीदार थींदो ऐं जंहिंखे ख्वाब में दीदार थियो अनकरीब उनखे सुजागी में बि दीदार थींदो खुदा जो कसम आहे हिकिड़े मिस्री आशिक रसूल सां मुंहिंजी मुलाक़ात थी मूंखे कसम खणी ॿुधायई त करबला मूं सुजागी में बेदारी में हिननि अखियुनि सां मदीने वारे खे ॾिठो अहिड़ा आशिक हिन दौर में बि आहिनि मन रानी फिल मनामे फसौफ यरानी फी यक़ज़ा जे ख्वाब में मूंखे ॾिठो जल्द सुजागी में बि मुंहिंजो दीदार माणे वठो हुज़ैफा हे जेको मिलियो न इहो इंसान न हो इहो मलाइक हुयो अजीब ॻाल्हि आहे असांजे कुल्हनि ते मलाइक वेठा आहिनि पर असां कोन था ॾिसूं
मौलाना साईं जे कुलन ते हेनो किरामन कातिबीन वेठा ॾिसो था न कसम खणो अचनि था नज़र आहिनि या न आहिनि या न आहिनि मुंहिंजे कुलनि ते वेठा आहिनि तव्हांजे कुलनि ते वेठा आहिनि ॾिसण में अचनि था मालूम छो त तुंहिंजी नज़र ॿी आहे असहाबनि जी नज़र ॿी जिन खे मुस्तफ़ा जो फैज़ मिले उनजे अंदर वारियूं अखियूं खुलंदियूं आहिनि उहे पुछा इसरार मख़फ़ी भेद बि उन्हनि ते खुली पवंदा आहिनि हाँ हुज़ैफा इहो जेको फ़रिश्तो आयो न अल्लाह के ॿियो अर्ज़ कंदो हो मौला मूंखे मुस्तफ़ा जो दीदार करा अॼु रब फरमाए तुंहिंजी मुराद पूरी थो कयां वञ मुंहिंजे महबूब जो दीदार करे आ पर ईअं न वञ न्यापो ॾियाए थो मुंहिंजो न्यापो मुंहिंजे हबीब ॾे खयूं मुझो पैगाम आसमानी पैगाम खुदा जो पैगाम रब्बुल आलमीन जो पैगाम सो अॼु हींअर इहो मलाइक जेको लथो जेको तो अखियुनि सां ॾिठो अॼु आसमानी पैगाम मूं ॾे खणी आयो आहे त मुंहिंजी न्याणी फातिमा सारी दुनिया जे औरतुनि जी रब सरदार बणाई अञा यहाँ न ठारियो आहे सारी दुनिया में जेकी बि औरतूं आबिदा ज़ाहिदा सालिहा जेतिरियूं बि दुनिया में औरतूं पैदा थियूं वलिया आरिफा बानियूं जेतिरियूं बि काइनात में आयूं मुंहिंजी फातिमा सभिनी जी सरदार ऐं मलाइक पैगाम आसमाननि तां खणी आयो आहे त मुंहिंजा बचड़ा हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार सुभान अल्लाह ज़हरा जो शान त ॾिसो न बाबो नबियनि जो सरदार घोट वलियनि जो सरदार बच्चा जन्नत जे जवाननि जा सरदार फातिमत ज़हरा खुद सारी दुनिया जे औरतुनि जी सरदार जे शहर में फातिमत ज़हरा जाई उहो शहर काबे वारो बैतुल्ला ऐं जे शहर में साईं जी मज़ार आहे इहे ॿ शहर सभिनी शहरनि जा सरदार ज़हरा जी बोली बोलियुनि जी सरदार ज़हरा जो घर घरनि जो सरदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं इन ज़ात खे इन घराणे खे रब ईअं पाक कयो जो आसमाननि तां इन जी पाकाई जो हुकुम क़ुरान में जिब्रील सही मुस्लिम में हदीस आहे सही मुस्लिम जे अंदर अम्मा उम्मे सलमा सां रिवायत थी करे तो हुजूर जन मुझे हुजरे में बैठा हा व अलैहि मिर्तुन मुरहलुन मिन शारिन अस्वद कारे रंग जी चादर मुझे नबी सरदार के पातल हुई पर मुरहलुन मुरहलुन जे कज्जावा थींदा है कज्जावन वांगुर उन्हें ते गुंड चिट ठयल हुया सुभान अल्लाह वा चादर उन जी पर वो लस्सी चादर न सो ही चादर लस्सी आ वरी कन कन चादरुनि ते अॼु ताईं भेरे थर में चादरूं ठहंदियूं उन में ही गुल चिट समझो था पर उहे गुल चिट जेकी हुया से उहे आम न हुया कज्जावन वांगुर हुया इहो बि को उञाण हुयो त इहा चादर जन शख्सियतुनि ते पवे थी उन्हनि जा बच्चा कज्जावन जा सवार हूंदा इशारो इन पासे हुयो वाले मिर्त
किर्तुन मुरहलुन मिन शअरिन अस्वद कारे रंग जी उन मां उहा चावन वारा चिट ठहियल चादर हुई का मुस्तफा करीम जे मथे फजल हसन इमाम हसन आयो साजन उनके जे पासड़े में विहारे चांदर चादर पला में सुम्मा जान हुसैन वरी शहजादो इमाम हुसैन आयो बे पासे नु विहारियो वरी चादर जो बियो पला दो ने जे मथा वरा सुभान अल्लाह असा जी चादर असा जो वजूद नथी ढके पर ही अब तक का चादर आज ते मदीने वारो साईं बुने चादर में इमाम हसन बुने में तो इमाम हुसैन थोड़ी देर गुजरी तो सैयदा तय्यबा ताहिरा साइन आई खातून अतहर आई साईं जन उन्हें के पंजे पासे में विहारे वरी चादर उन्हें जे मथा वराई कुर्बान इन्हें चादर जे वुसअतुन ता कुर्बान थोड़ी देर गुजरी तो मौला अली आयो हैदर करार आयो शेर खुदा आयो असदुल्लाह गालिब सैयदना अली बिन अबी तालिब जो रदी अल्लाह ताला अन्हु व अर्दा साईं जन उन्हें के पंजे बिए पासे नो विहारियो ऐं चादर उन्हें जे मथा हिकड़ी चादर पंज शख्सियतों ने चादर जे हेठा उन्हें वक्त अम्मा उम्मे सलमा साईं थी फरमाए तो साईं जन दुआ जा हथ खया दुआ जा हथ खयूं अल्लाहुम्मा हाउलाए अहलु बैती हे मुझा मौला हे मुझा अहले बैत थे हिनन का हर पलीती के परे कर हिनन के इए पाक कर जी पाकाई जो हक को अल्लाह ने फरमायो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत ए नबी जे घर वारो रब भी इए ही तो चाहे त तवा का हर पलीती के दूर करे तवा के वयो तहरकुम ततहीरा तवा के इए पाक करे जी पाकाई जो हक सुभान अल्लाह इन ततहीर वारी चादर जी छाम में वेहण वारी खातून जन्नता मुस्तफा करीम जे अखियुन जी थधाण फातिमतु ज़हरा जेरी मल साईं जन सफर ते विंदा न सफर ते निकरंदा तो सब कमकार लाहे जैसा मिलनो हो के नसीहत करनी ही के अमानत देनी हुई जैसा का गाबोल करनी हुई सब कम लाहे सपनी का पछाड़ी में सैयदा साइन वटींदा आखिरी मोकलानी फातिमा ज़हरा का करे साईं जन निकरंदा वरी जे सफर में मोटंदा हा न तो कहीं सा न मिलंदा पेरी पेरी खातून जन्नत सा जी मोहब्बत जो आलम शफकत जो आलम साईं फरमाइन था त ए फातिमा मूसा अल्लाह वायदो कयो आ जैसा फातिमा तू राजी होंदी है अल्लाह भी उन्हें सा राजी जैसा तू नाराज होंदी है अल्लाह भी उन्हें सा नाराज साईं जन खेमे में बैठा है खेमे में तंबू में मौला अली गड हो खातून जन्नत गड हुई इमाम हसन इमाम हुसैन मदीने वाला साईं खान साईं जन अचे खेमे जे दरवाजे ते बीठा ऐं सहाबा बाहर मुंतज़िर बीठा हुया साईं जन फरमायो तो बुधो हिन खेमे में जेके शख्सियतूं मौजूद हिन जन इन्हनि सां सुलियो कयो मुंहिंजो बुननि सां सुलियो जन इन्हनि सां जंग कई मुंहिंजी उन्हनि सां जंग आहे जन इन्हनि सां मोहब्बत रखी मुंहिंजी उन्हनि सां मोहब्बत आहे जन इन्हनि सां बुग़्ज़ रखियो मुंहिंजो बि उन्हनि सां बुग़्ज़ आहे अल्लाह शर पनाह में रखी
मुस्तफ़ा करीम जेके ते नाराज़ थी पवन अल्लाह इन नाराज़गी खां पंहिंजी पनाह में रखे रब करे शर मुस्तफ़ा सभिनी ते राज़ी हुजे राज़ी करण जो मदीने वारे साईं के राज़ी करण जो रस्तो बि साईं जन ॿुधायो हसन ऐं हुसैन फातिमा ऐं अली जंहिंते राज़ी तंहिंते मदीने वारो बि राज़ी हाँ जंहिंते पंज तन राज़ी उन ते अल्लाह बि राज़ी साईं फरमाइनि था अना शजरतुन मां मोहम्मद जो मिसाल एक वण वांगुर मुझो मिसाल एक वण वांगुर व फातिमत लिका हुआ फातिमत ज़हरा उन वण जी जो थुड़ आ ऐं अली उन वण जी मुखड़ी आ हसन ऐं हुसैन उन वण जा मेवा आहिनि ऐं असां पंज तन सां मोहब्बत रखण वारा इन वण जा पन आहिनि मोहब्बत रखण वारा इन वण जा क़यामत जो ॾियारो थींदो वण जन्नत में थुड़ जन्नत में मुखड़ी जन्नत में मेवा जन्नत में पन यहाँ ठहरे वाले कौन ठहरे दिल खुश थे वाले न थे सुभान अल्लाह जंहिंखे पंज तन सां प्यारा वो मदीने वारे साईं सां गॾु जन्नत में हूंदो ऐं साईं फरमाइनि था मन हब्बनी व अहब्बहुमा व अबाहुमा व उम्महुमा कान मई फी दरजती जे हसन हुसैन सां प्यार रखियो हिननि जे अब्बे सां हिननि जी अम्मड़ सां प्यार रखियो मूं मोहम्मद सां मोहब्बत रखी पंज तन सां जे मोहब्बत रखी कान मई क़यामत में मूं सां गॾु हूंदो काथे हूंदो मई फी दरजती मुझे दर्जे में जिते मां मोहम्मद हूंदुसि मुझे पारे में यो हुबदार हूंदो दादू वारा भाग थई भला जे तुंहिंजो पंज तन सां प्यार आ न जंहिंजो पंज तन पाक सां प्यार नया तेजे गले में जो इतबार नया ओ जो पंज तन पाक सां तेजे गल में जो इतबार नया कल मुरेडो जो हितो वञ ओ मोरे खांदी मोटी अकल मोञा में तो हले हां ए बांग वरी एडी जो भली से वण शरीफ खांदी मोटी आ भली एडियूं बांगू चो भली एडा कलमा पढ़ पर कोन कबूल पवंदई जेसी मुस्तफा जे घराणे सां मुस्तफा जे असहाबन सां प्यार ओ जंजो जे तन पाक सां प्यार नया जेको मञंदो चार यार नया तेजे गले में जो इतबार नया तेजे गल में तन मूसन खा असां धार आयूं असां दर्जा असां दर्जा हुबदार आयूं कंदा असहाब ने सां प्यार आयूं सुभान अल्लाह हदीस ॿुधायां ॿुधंदे हदीस साईं फरमाइनि था कसम उन रब जी ज़ात जो जे मूंखे हक़ जो नबी बणाए मोकिलियो
को मानू एतरा नेक अमल करे, एतरा नेक अमल करे जो उन्हें वट 70 नबियन जेतरा अमल गड थी वजन। पर जेकॾहिं मुझे अबू बकर सा बुग़्ज़ थस जन्नत में वींदो त न, पर जन्नत जी खुशबू भी न मिले। और 500 सालन जे पंध ते जन्नत जी सुराणी जेके अबू बकर सा बुग़्ज़ आहे उन्हें के जन्नत जी खुशबू न मिले। वे वञण त वॾी ॻाल्हि आहे, भली अमल करे, भली ज़ोहर पढ़े, मग़रिब पढ़े, भली उठ वठा, भली कंदो रहे, भली सारी जिंदगी इबादत करे। साईं फरमाइनि था उन रब जो कसम आहे जे मूंखे हक़ वारो नबी बणाए मोकिलियो, जन्नत जी खुशबू ही न मिलंदसि, भली 70 नबियनि जेतिरा अमल खणी अचे। छो? ये अबू बकर सा बुग़्ज़ अथसि, अबू बकर सा वेर अथसि। हाँ, तुंहिंजे वेर रखण सां छा थींदो पुट? हो त मुस्तफा करीम जे भाकुर में सुठो गुंबदे खदरा। चओ गुंबदे खदरा, रोज़ो अतहर। हेॾो अबू बकर आहे, हेॾो उमर आहे, विच में मदीने वारो हिकड़ी जाइ विच में खाली आहे। ईसा अलैहिस्सलाम आसमाननि तां लहंदो, पोइ दुनिया में 40 साल रहंदो, शादी कंदो, ॿार ॼणींदो, वफ़ात कंदो, त गुंबदे खदरा में अंदर उन जी मज़ार थींदी आहे, रहियल जाइ खाली पई आहे। ऐं जॾहिं क़यामत जे ॾियारे में इसराफील सूर फूकींदो, माण्हू ईअं निकिरंदा जीअं खुंबियूं निकिरंदियूं आहिनि मींहनि में, खुंबियूं निकिरंदियूं आहिनि, ईअं माण्हू क़ब्रुनि मां निकिरंदा। साईं फरमाइनि था सारी मख़लूक निकिरंदी, पर सभिनी खां अव्वल अना अव्वलुन नास ख़ुरूजन इज़ा बुइसू, जॾहिं माण्हू ठाहिया वेंदा त सभिनी खां अव्वल मां मुहम्मद करीम उथंदुसि। हेॾो ईसा रूहुल्लाह उथंदो, हेॾो मां मुहम्मद रसूलुल्लाह उथंदुसि। विच में अबू बकर उमर उथंदो। पुट ॻाल्हि समझ में आई, मवाली जो मथो निकिरी वियो। हाँ, मवाली जा तख्ता निकिरी विया हलिया। हेॾो मुहम्मद रसूलुल्लाह, होॾो ईसा रूहुल्लाह, विच में अबू बकर सिद्दीक, उमर फारूक। शान तॾिस शान। हाँ, जन खे मुस्तफा पंहिंजे भाकुर में करे, तोखे उन्हनि सां प्यार रखणु खपे। तोखे ज़ाकिरनि ये हदीसूं ॿुधायूं ई कोन, अच तोखे सेखारियूं त अहले सुन्नत जो अक़ीदो छा आहे, हक़ छा, हक़ीक़त छा आहे, हक़ छा आहे, असां सुञण खां सिख। वक़्तु अथई पुट, वक़्तु अथई दादू वारा, वक़्तु अथई, वक़्तु अथई, उमिरि न विञाए, पाण खे बर्बाद न कर, मोटी आ, हक़ वारी वाट हीअ अथई। हाँ, अॼु बि मुंहिंजो ईमान आहे त मुस्तफा जी हुकूमत अॼु बि जारी आहे। अॼु बि मुस्तफा जो पावर आहे। मदीने वारे जे इजाज़त खां सवाइ हुज़ूर जे रोज़े में कीअं थी कंहिंजी क़ब्र ठही सघे। जिन महिल सिद्दीक़ अकबर रहलत फरमाई न, वसियत पियो करे वफ़ात खां अॻु में त मुंहिंजो जनाज़ो खणी गुस्ल कफन दफन गुस्ल ॾेई कफनाए, पोइ रोज़े अतर जे अॻियां खणी वञिजो। चइजो या रसूल अल्लाह, तुंहिंजो ख़ादिम अबू बकर हाज़िर आहे, जे इजाज़त मिले त अंदर हुजरे में दफन कजो, जे इजाज़त न मिले त जन्नतुल बकी में आम मुसलमाननि सां पूरे जंजो। ख़बरदार छा थियो? जेॾी महिल सिद्दीक़ अकबर जो नश पाक खणी आया, जिस्म पाक खणी रोज़े अतर जे अॻियां आंदऊं, हुजरे जो दर बंदि हुजे,
अर्ज करने वाले अर्ज कयो तो सही अबू बकर हाजिर रोज़े अतर में आवाज आयो उदखुलुल हबीब इलल हबीब दोस्त के दोस्त ने अंदर वठी अचो फइन्नल हबीब इलल हबीब मुश्ताकू दोस्त पंजे दोस्त जे मिलन जो मुश्ताक मुश्ताक छाके सनबुआ जिके के उकीर लगंदी आ सिक लगंदी आ जी न्याणी बेचारी जरे परण जी वेंदी आ पेकाणन जो घर छड़े वेंदी आ पो महीनो गुजरंदो पो चंदी अल्लाह मुझा घर के अबाणन जी उकीर लगी आ सिक लगी आ इश्क लगो आ दीदार जी सिक लगी आ बिला तशबीह बिला मिसाल मिसाल गाल के समझाण जेला मां तशबीह न थोड़िया पर मुश्ताक उन्हें के सरबुआ जिनके सिक लगे कैसा मिलण उल्फत हुजे के दिसण जी तांग हुजे के दीदार करन मज़ारे अनवर में आवाज तो चे इन्नल हबीब इलल हबीब मुश्ताक दोस्त पर दोस्त जे मिलण जेला मुश्ताक ऐ दरवाजो खुद खुद खुली पियो हां जिनके मदीने वारो पंजे भाकुर में सुमारे पंजे पाड़ी में रहाए वो मवाली जे चवण सा को शान घट पहुंचा हाँ ओदा हक ई सच वारी वाट अहले सुन्नत जी अकीदो हक वारो अहले सुन्नत मदीने वाले साईं जे हिकड़े ब असहाबी सा बुग़्ज़ थई हिकड़े ब असहाबी सा दिल में तो के क्यों आई कुदरत आ वो जन्नत में कौन ईंदे बेहश्त नसीब न थींदी मां प्यार सां तो समझाया मोहब्बत सां तो समझाया त मोटी आ हक वारी बात ही थई सच वारी बात ही थई मारो के किताबी गाल न थो चवा पर पंजे अखन जी डिठल गाल बसीरत वारी गाल मुझे मुशाहिदे वारी गाल तो के बुझाया तो हक ऐं सच वारी जमायत अहले सुन्नत इने का बाहर निकते नजात न मिलंदे छुटकारो न मिलंदो पर असा में घणा मानू ए ई गप जा किला है गप जो किलो समझो था ना किलो सुकी जमीन ते खोड़बो ठोकबो तो मजबूत थी वियो चुरंदो ही न मजबूत थी वियो पर गप में कोड़ मिले समझो था ना घणा असा में बेड़ा है जेकी केडी मल हेडे कोडी मल होडे अदा हे सच था चवना तो हे तो कुरान था पढ़न समझो था ना जी जी पुटे गप जा किला न थियो हक ऐं सच वारे रस्ते ते मजबूत खूब पी वञो हिकिड़ी ॻाल्हि अॻे ॿुधाई हुयमि शायदि दादू में वरी ॿुधायां हमरा हिकिड़ो हुयो जेॾी महिल थिए मीलाद जो जलसो न विच में बीठो आहे या नबी सलाम अलैक सलाम सलाम पे पढ़े आज के रसूल आया तव्हां सां गॾु आहियां वरी थिए हुननि जो जलसो पटापटी हो जेके समझी वियो न पोइ उन्हनि वटि सीरत जो जलसो थियो वरी उन्हनि में बीठो आहे विच वरी उन्हनि सां गॾु उन्हनि जहिड़ो वरी थिए महरम जा 10 ॾियारा मथो गाढ़ो ऐं वरी उन्हनि सां गॾु बीठो आहे हाय हुसैन या हुसैन हाय हुसैन वरी साईं मुंहिंजा थिए हिंदुनि जी ॾियारी हिंदुनि जी ॾियारी ऐं होली त उन में ॾिया थी हिंदुनि सां गॾु उन्हनि जी ईद बीठो मल्हाए भंगियुनि जो आहे लाल गुरू भंगियुनि जो मुर्शिद लाल गुरू वो लाल गुरू जो ॾियारो मल्हाए वरी जे भंगी पंहिंजो लाल गुरू जो ॾींहुं मल्हाइनि वरी उन्हनि सां गॾु बीठो के मानू जो म्या तू भला केड़ी है
कदे हिन सा कदे हुन सा कदे आही चा केड़े मजहब जो मानू ची भई गाल बुधो हर को चे तो मां हक ते के चयो त मां ना हक ते आ सब को चे तो मां हक ते आ हर को चे तो मां हक ते आ हर एक को दलील खोड़ सारा मां हक ते आ भला हाने एतरन मां को त हक ते हुंदो न हिकड़ो त हुंदो न हाने सभिनी सा मां पेरड़ा भरिया तो पियो को क़यामत में जेको छुटो चंद से बात सा जरूर का त हिकड़ी जमात छुटंदी न एड़ा भी घणा माण्हू कुल्ला बेड़ी सभिनी जा माण्हू ॿुधी वेठा पुट सुन्नी थी सच्चो पक्को पुख्तो सुन्नी जा हक वारी वाट वठ बी त वठी ॾेखार दुनिया रुसे त रुसण दे जहान हिक पासे थी वञे थियण दे असां मुस्तफा जो रस्तो न छॾियो आ न छॾियो हाँ न छॾबो पिरीअ जो पनारो रुसे ना रुसे भल सॼो शहर सारो न छॾबो ओ नबीअ जो पनारो रुसे ना रुसे भल सॼो शहर सारो सॼी दुनिया रुसी वञे चल मदीने वारो साईं न रुसी इहा ॻाल्हि क़बूल आहे सुन्नीअ ते मज़बूती बीबो अक़ीदो मज़बूत वठबो ऐं हे जेके मरकज़ी जमायत अहले सुन्नत आहे अल्हम्दुलिल्लाह इहा असां अहले सुन्नत जी नुमाइंदा जमायत इन सां शामिल हुजो ही उलमा ही बुजुर्ग ही मशाइख जेकी तव्हांजे लाइ जाखोड़नि था पिया तव्हांखे सॾनि था पिया तव्हांजे ख़ैर खाई जे लाइ तव्हांजे भलाई जे लाइ भला तव्हां को मौलाना अब्दुल वहीद खे बजरे ज़मीन जा लिखी त कुंड न आहिनि न हे जो वेचारो राति ॾींहुं केॾी महिल कराची केॾी महिल सखर भॼ डुक हे तव्हांजे ख़ातिर न तव्हांजे अक़ाइद जे तहफ़ुज़ जे लाइ तव्हांजे ईमान जी हिफ़ाज़त जे लाइ ही आलिम सगोरा पाण कोन था असांखे खपे त पंहिंजे आलिमनि सां ताउन में हुजूं आलिमनि सां मुहबत रखूं आलिमनि सां हुनजो सॾु थिए त चवंदासीं लबैक सॾु थिए त जेकॾहिं तव्हां मसलके हक़ अहले सुन्नत सां गॾायो ख़ुदा जो कसम आहे तव्हांखे लार लोॾो न हिते बि भलाई आहे अॻिते बि कामयाबी ॿिन्ही जहाननि जी भलाई आहे त मुस्तफ़ा जे घराणे सां बि मुहबत हुज़ूर जे असहाबनि सां बि अल्लाह करीम शल असांखे अहले सुन्नत में जियारे अहले सुन्नत में मौत नसीब फरमाए वमा अलैना اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله ساری جماعت راضی थी दादू जे शहर ते पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुए मौला असांखे सुन्नी करे जियार सुन्नीयत वारो मौत नसीब फरमा मौला असांखे बद मज़हबनि खां बचा पंहिंजे हबीब जे इश्क में जियार इश्क वारो मौत नसीब कर हुज़ूर जे दर जी नसीब कर मौला उहे कम करा जिन में तूं राज़ी हुजे तुंहिंजो महबूब राज़ी हुजे मौला जेके कर्ज़ वारा आहिनि उन्हनि जा कर्ज़ ला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा नसीब कर जेके परेशान आहिनि उन जूं परेशानियूं दूर फरमा या अल्लाह अहले सुन्नत जे उलमा ऐं मशाइख खे शाद ऐं आबाद रखिजां मौला पंहिंजे हबीब जे सदके असांजे हाल ते रहमो करम फरमा
मालिक करीम पंहिंजे हबीब जी सारी उम्मत ते राज़ी थी। या अल्लाह हिन कोरोना जी वबा टार, कोरोना का मुकम्मिल शिफा नसीब कर। इंसान ज़ात तां हीअ मुसीबत ऐं शामत टार। ये मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके हिन मजमे ते लखें रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन।